अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करते हैं बिल्कुल ठीक ठाक से होंगे और खैरियत से होंगे। आज हम बताने वाले हैं सिंध के नामी ग्राम शमन अली मीर अली साहब जे लाइ सबका पहिरियों तव्हां सिकंदर सेठार जे नाले सां यूट्यूब चैनल आहे इनखे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे क्लिक कयो। तमामु जल्दी जेका मुंहिंजी न्यू वीडियो अपलोड थींदी उहा तव्हां वटि तमामु जल्दी पुॼी वेंदी। मुंहिंजी हर वीडियो ईंदी, फ़नी वीडियो हूंदी, मुंहिंजी पंहिंजी ज़ाती वीडियो हूंदी ऐं इंशाअल्लाह तमामु जल्दी सुठी तमामु बहितरीन सां वीडियो जेके ठाहे करे तव्हां यूट्यूब चैनल ते तव्हां ॾे मोकिलींदासीं, उहे बि तव्हां ज़रूरु ॾिसंदा। ऐं असां अॼु ॿुधाईंदासीं जेको सिंध जो मशहूरु फ़नकार आहे ऐं सिंध जो जेको मशहूरु फ़नकार आहे शमन अली मीर अली साहब, उनजो एल्बम 7 खां पोइ कामयाबी तमामु वधीक माणी आहे। एल्बम 7 जेको रिलीज़ थियो हुयो तमामु बहितरीनु एल्बम हुयो, तमामु बेस्ट एल्बम हुयो। हीअ एल्बम सिंध वासियुनि खे तमामु ज़रूरु पसंदि अची वियो ऐं इन खां पोइ वरी एल्बम नंबर 8 अचे पियो। एल्बम नंबर 8 अचे पियो उर्दू एल्बम मीर अली साहब जो रिलीज़ कयो वियो आहे SM प्रोडक्शन में ऐं तमामु बहितरीनु एल्बम, तमामु बेस्ट एल्बम। ये एल्बम पूरे पाकिस्तान जे लाइ नाहे, मतिलबु पूरी दुनिया में जेके मीर अली साहब जा परस्तार वेठा आहिनि दुबई में, सऊदी खां ॿाहिरि जेके वेठा आहिनि मीर अली साहब जा परस्तार, हीअ एल्बम तमामु सुठो एल्बम बेस्ट ठाहियो आहे शमन अली मीर अली साहब जेको 2023 जो धमाकेदार न्यू एल्बम, न्यू गाना, न्यू फ्रेश ट्रैक। तमामु सिंध वासियुनि खे हीअ एल्बम ज़रूरु पसंदि अची वेंदो। अगरि कंहिं बि भाउ खे गाना खपंदा आहिनि त शमन अली मीर अली साहब जे ऑफिशियल यूट्यूब चैनल ते मिली वेंदा। ऐं वरी मिलंदासीं अॻिले वीडियो में। सिंध सलामत, जिए पाकिस्तान, जिए सिंध, जिए भुट्टो।